सॼी दुनिया ताईं इंट्रोड्यूस कराइण ऐं सिंध जी सकाफ़त खां जिन माण्हुनि आङुरियूं खणनि पिया ऐं सिंधियुनि ते चिथर कनि था, अॼु उन्हनि जे आॾो ई उन जे मुंहं ते चमाट आहे त सिंधी जेके हज़ारे सालनि खां हिन वतन जा हिन सरज़मीन जा मालिक रहिया आहिनि, हीअ धरती सिंधियुनि जी आहे, हिन सिंध जा मालिक सिंधी आहिनि।